त असां जेका ॻाल्हि ॿोल करे रहिया आहियूं, असीं पंहिंजनि हिन प्रोग्राम में असां पंहिंजी कोशिश, सिंधी संगत जेका कोशिश करे रही आहे सिंधी ॿोलीअ खे स्कूल्स जे ज़रिए, यानी सिंधी मैनेज्ड स्कूल जे माध्यम सां असीं सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी कोशिश था कयूं ऐं इन लाइ नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन था रखूं। हाणे मां जंहिं शख़्सियत खे मंच ते घुरायां थी उहा आहे श्री महेंद्र मूलचंदानी जी। हुननि खे महिरबानी करे मंच ते वठी ईंदा ऐं मां तव्हांखे ॿुधायां त अहिड़ो क़दावर शख़्सियत वारो असांजो महेंद्र मूलचंदानी भाउ ॾाढो दिलि वारो, फज़ीलत वारो, प्यार वारो, कुर्ब वारो आहे, जो तव्हीं ॾिसंदे हुनजी मुर्क ॾिसंदे तव्हांखे बि ॾाढी ख़ुशी थींदी। साईं जय झूलेलाल। जय झूलेलाल। भली करे आया। त महेंद्र जी, मां जॾहिं तव्हां सां पहिरीं गॾजण आई हुअसि स्कूल में, त मां तव्हांखे इहो ई चवणु आई हुअसि त महिरबानी करे तव्हीं पंहिंजे ॿारनि खे सिंधी सेखारियो, सिंधीअ में जीअं हू शुरूआति कयो अथई सिंधी लिपि पाढ़ण जी, यानी सिंधी अरबी लिपि पाढ़ण जी। पर तव्हांखे यादि आहे त तव्हां यकदमि मूंखे चयो त तई अॼु इहा ॻाल्हि था कयो, असां त 5 दर्जे खां इहा कंपलसरी करे छॾी आहे। असांजे स्कूल में सिंधी अरबी लिपि 5 दर्जे में पढ़ाई थी वञे, त मूंखे ॾाढी ख़ुशी थी। ऐं मूं तव्हांखे यकदमि चयो भला इहा सची ॻाल्हि आहे, मूंखे विश्वास ई नथो अचे, त तव्हां हिकिड़ो वीडियो कढी ॾियो ऐं तव्हां यकदमि उहो पंहिंजो वीडियो कढियोसीं, अध मिंट जो आहे शायदि। मां टेक्निकल टीम खे चवंदसि त महिरबानी करे उहो हलायो त ॾाढो सुठो। त तव्हांखे वीडियो ॾेखारे तव्हांखे यादगिरी ॾियारियूं। सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ झूलेलाल ट्रस्ट स्कूल ऐं जूनियर कॉलेज सिंधी लिपीअ में सिंधी पढ़णु ऐं लिखणु कंपलसरी कयो आहे, जीअं असांजा ॿार 10th स्टैंडर्ड ताईं सिंधी पढ़ी ऐं लिखी सघनि। अचो त कुझु अहिड़ो कयूं जीअं हर को सिंधी फ़ख़ुर सां चए त मां सिंधी आहियां। जय झूलेलाल। ही तव्हांजो अध मिंट जो मैसेज हो, पर उहो ॾाढो पावरफुल आहे। ख़बर अथव उन वक़्तु असां व्हाट्सएप ते सभिनी खे मोकिलियोसीं, ॿुधायोसीं। हाणे तव्हीं मूंखे ॿुधायो त तव्हां त असुल सक्सेसफुल बिज़नेसमैन बि आहियो ऐं साईं झूले सिंधु नगर में आहे उन सां बि जुड़ियल आहियो, तव्हां उनजो हिसो आहियो। ऐं वॾी ॻाल्हि त ही जेको झूलेलाल ट्रस्ट स्कूल आहे जंहिंजा तव्हीं हर्ता करता आहियो ऐं उहो स्कूल हलायो था, उन स्कूल जे बारे में पहिरीं सभिनी खे ॿुधायो त इहे इन स्कूल सां तव्हीं कॾहिं खां जुड़िया, इहो कॾहिं खां हले पियो। पहिरीं ॻाल्हि त इहा कॾहिं शुरू थियो? ही स्कूल असांजो 1984 में असांजे पूज्य पिता साहब भाऊ परसराम झूलेलाल मंदिर वारा चवंदा आहिनि मशहूरु आहिनि हिते, ऐं ही ज़मीन असांखे दादा प्रेमचंद पेसूमल दुनिया डोनेट कई ऐं उन ते 2 शाही स्कूल ठही विया, हिकिड़ो 1984 में, ॿियो 1994 में। ॿिन्ही में 2200 उन वक़्त ते 2200 सिंधी मीडियम में ॿार हूंदा हुया ऐं 2300 इंग्लिश मीडियम में हूंदा। वक़्तु गुज़रंदो वियो त सिंधी मीडियम घटिजंदी पई वञे ऐं हींअर वञी करे अॼु जे तारीख़ में 8, 9, 10 ख़ाली 3 साल हलंदो सिंधी मीडियम में, उन खां पोइ स्टूडेंट्स न आहिनि। पर असीं इनखे ॾिसंदे असांजी ॿोली, असांजी अहिड़ी मिठड़ी ॿोली इहा कीअं कंटिन्यू हले, ॿारनि जे विच में रहे, जीअं असां ॻाल्हायूं पिया तीअं ॿार बि ॻाल्हाइनि। त असीं 5 साल पहिरियों 5 दर्जे खां इहा फिक्स करे छॾियोसीं भई सिंधी हिकु सब्जेक्ट सिंधी ॿारनि खे खणणो ई आहे, जेको असां 5 खां वठी 10 ताईं हले पियो। वरी हिकिड़ो चइबो आहे तव्हां बि अॻियां वधिया ऐं तव्हांजे ज़ोर बणण ते असां 1 दर्जे खां अॻे साल खां स्टार्ट कयोसीं ऐं हींअर ही जेको लॉकडाउन जे करे आहे, न त हींअर ॿिए दर्जे ते सिंधी मीडियम असांजे सिंधी अरबी भाषा वारो चालू रहे। हिकु विषय तई बि शुरू कयो आहे। असीं चाहियूं था त इहो हिकिड़ो विषय, हिकु सब्जेक्ट जेकॾहिं सिंधी मैनेज स्कूल पंहिंजे स्कूलनि में सिंधी ॿारनि जे लाइ कंपलसरी कनि त असीं घणो ई कुझु पिराए सघूं था। ऐं ईअं ई जेकॾहिं पहिरियों, ॿियों, टियों 10 सालनि जे अंदरि 10 दर्जा पढ़ंदो को बि सिंधी ॿार,
त होशियार थी वेंदो ऐं अॻिते हली करे हू घणा ई ॿिया कम बि करे सघे थो, कामयाब थी सघंदो। त हाणे हिन स्कूल में जेको तव्हांजे ॿियूं एक्टिविटीज़ हलनि थियूं, तव्हांजा ॿार बि हेतिरा होशियार आहिनि, मूंखे त जॾहिं ॾिसां तॾहिं उन्हनि खे इनाम पिया मिलनि, न्यूज़ में ईंदो आहे, सभु ख़बरूं चारूं बि पवंदियूं आहिनि ऐं तव्हां हिननि खे सुठा संस्कार बि पिया ॾियो। जो असां महिरबानी करे 2 स्क्रीन्स ॾेखारींदा स्कूल जे ॿारनि खे गॾिजी करे। इहो शायदि 26 जनवरी जे टाइम जो मौक़ो आहे, जिते हिकिड़ो फोटो आहे टेक्निकल टीम उहे 2 फोटा अथई शेयर कंदा स्कूल जा। न ही त तव्हांजो ॿियो कमु आहे स्कूल जो हिकिड़ो ॿियो, जंहिंमें सभु ॿार बीठा आहिनि, टीचर्स बीठियूं आहिनि न, उहो तव्हांजो हिकिड़ो मां उन्हनि ॾींहंनि में तव्हांजे स्कूल में आई हुअसि, उहे आहिनि पुठियां ॿियो फोटो आहे। ही बि तव्हांजो, हा इहो ई फोटो आहे तव्हांजे स्कूल जो। आलीशान वॾो स्कूल आहे ऐं हिन पासे छोकिरियुनि जो स्कूल आहे, ॿिए पासे छोकिरनि जो आहे, ईअं आहे छा? बिल्कुलु। असांजी जेका पहिरीं बिल्डिंग आहे उहा बॉयज़ जी आहे ऐं ॿी बिल्डिंग आहे गर्ल्स जी, जंहिंमें सम्झो टोटल 4,500 ॿार आहिनि, जंहिंमें रेशो बि लॻभॻि साॻियो हूंदो आहे, 48-52 ईअं पियो हलंदो आहे जी। अच्छा अच्छा। ऐं सिंधी ॿार टोटल केतिरा आहिनि? हाणे कुझु घटियल आहिनि मूंखे ॿुधो पे। जी, पहिरियों 85% सिंधी ॿार हुया, 1994 ताईं क़ाइमु हुया, पर जीअं माइग्रेशन उल्हासनगर मां लॾ पॾाइण कुझु पई हले, जंहिंजे करे हींअर 68% तरी बि ॿार असां वटि आहिनि जेके सिंधी आहिनि। अच्छा अच्छा। ऐं पाढ़ण वारा बि, अच्छा सॉरी हा ॿुधायो। पाढ़ण वारा बि जेके टीचर्स आहिनि उहे बि 95% असांजी सिंधी भेनर आहिनि, जेके हेड्स ऐं टीचर्स इहे पढ़ाइनि थियूं। ऐं असांजो हिकिड़ो सुपिनो आहे त असांजे स्कूल जी जेका प्रिंसिपल वरी इन फ्यूचर में थिए त उहा न्याणी असांजे स्कूल मां ई पढ़ी निकिती हुजे। ॾाढो सुठो, ज़रूरु थींदो। इहा ॻाल्हि सुठी आहे। तव्हां हिकिड़ो ॿियो बि स्कूल शायदि खोलियो आहे न हाणे? हींअर असीं 3 साल पहिरियों हीराघाट ते झूलेलाल इंटरनेशनल स्कूल खोलियो आहे, जेको हींअर हुनजो 3rd ईयर आहे जी। उते 100 ॿार क़रीबन आहिनि जी। ऐं हाणे हिकु ॿी ॻाल्हि ॿुधायो त तव्हां जेका बिज़नेसमैन जी कम्युनिटी आहे तव्हांजी, ऐं तव्हां हुन में ॾाढा सक्सेसफुल आहियो, पर उन खां पहिरीं असीं 2 मिंट ॻाल्हाइण चाहींदासीं तव्हांजे हिन में झूलेलाल मंदर जे बारे में, जेको तव्हांजे अबनि ॾाॾनि जो शायदि ठाहियल आहे ऐं काफ़ी वक़्त खां साईं परसुराम जो नालो त सभिनी जो ॿुधल आहे। तव्हां हुनजे बारे में 2 मिंट में ॿुधायो त पोइ असीं तव्हांजे ॿिए शाख ते हलंदासीं। 1950 में जीअं लॾ पॾाइण थी त बाबा इंडिया हली आया, पोइ हू बॉम्बे, पिता साहब भाऊ परसुराम, पोइ कोलाबा में हिननि आज़ाद मैदान ते हिकु नंढो दुकानु खोलियो, जितां उन्हनि कोलाबा में कैलाश पर्वत खोलियो, संदसि भाउर बि गॾु हुया। तंहिंखां पोइ बाबा जन खे लारो हुयो सिंधियत सां, उहे पंहिंजो घर बि असांजो अॼु बि आहे, कोलाबा में फ्लैट अॼु बि आहे उहो, पर बाबा उल्हासनगर में, छो त सिंधी घणेई आहे, उल्हासनगर हली आया। 1950 में बाबा 40 जो मेलो बि घर मां कढंदा हुआ। पोइ हिकिड़ी क्लब हुई, जंहिं क्लब में बाबा खे को सुपिनो आयो, बाबा हुनखे चयईं भाई मूंखे लाल जो हुकुम आहे, तूं इहा ज़मीन मूंखे ॾे त मां हिते मंदरु ठाहियां। पहिरीं त उहो गुस्से पे थिए, पर ॿिए ॾींहुं हुन अची बाबा वटि सरेंडर कयो ऐं 10,000 में उहा ज़मीन बाबा हुन खां वरिती ऐं उहो अॼु झूलेलाल मंदरु, उते ई गौशाला, उते धर्मशाला, नंढी OPD हॉस्पिटल, उहे पयूं हलनि उते। वाह 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 वाह। बाबा जो फोटो त ॾेखारिजो टेक्निकल टीम साहब। एंड तव्हां इहो जेको मंदरु आहे उते झूलेलाल जो, उते तव्हां काफ़ी ज़ोर शोर सां ही 40 जो मेलो मल्हायो था, ॿार बि उते ख़ासि बहिरो वठनि था। हाणे त स्कूल बंदि आहे। ही आहिनि बाबा जिन, असांजो नमस्कार। पूजे बाबा साहिब जी 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 जी। असांखे कैलाश पर्वत ऐं झूलेलाल मंदिर, झूलेलाल स्कूल, सभु इन्हनि जी देन आहे। असां सभु बसि उन्हनि जे ॾेखारियल रस्ते ते पिया हलूं। अच्छा, ॾाढो सुठो। हाणे असीं ॻाल्हि कंदासीं कैलाश पर्वत जी। हा, ही जेको फोटो आहे इहो शायदि दुबईअ जो तव्हांजो आहे न फोटो? कीअं? इहो मीना बाज़ार जो आहे।
मीना बाज़ार में असीं दुबई में हाणे अमिन रही आया आहियूं त असां ॾिठो इहो तव्हांजो दुकान ऐं कैलाश पर्वत जे बारे में ॿुधायो त तव्हांजा टोटल केतिरा दुकान आहिनि ऐं किथे किथे आहिनि इंटरनेशनली त काफ़ी दुकान आहिनि मूं ॿुधो आहे जीअं तव्हां चयो पे पर टोटल दुकान केतिरा आहिनि ऐं खाधे पीते में त नंबर 1 कैलाश पर्वत अॼु बि लिखिजे थो ॿुधायो हुन जे बारे में थोरे में वॾनि जी आसीस ऐं सिंधियत जी आहे नियरली 50 खनि असांजूं ब्रांचिस आहिनि सॼो कुटुंब गॾु आहे असांजे बाबा साहब उन्हनि जा भाउर उन्हनि जा ॿार असां वॾी जॉइंट फैमिली आहे ऐं के अमेरिका में लंडन दुबई बहरीन कतर अबू धाबी जर्मनी लंडन सभिनी हंधि जीअं लाल साईं जॾहिं वठी हलंदो आहे असीं पहुची वेंदा आहियूं स्टार्ट किथां थी मां इहो ॿुधायां तव्हांखे 35 साल पहिरियों असां वटि हिकिड़ो भगवान मीरपुरी इंडोनेशिया मां आयो ऐं उन चई मुंहिंजी न्याणीअ खे मां राधा स्वामी आहियां मूंखे साधू वासवाणी जन चयो आहे नॉन वेज तोखे न ठाहिणो आहे शादीअ ते त जकार्ता में ऑर्डर करणो पवंदो त असींजी जेका स्टार्ट थी त पहिरियों असीं मना कईसीं भाई असां केरु वेंदो ॾह तव्हां कुक खणी करे चईंदासीं तव्हांखे हलणो पवंदो तव्हांजी भेण जी शादी हुजे त छा कयो बसि हुन इहे अखर चया सिंधी भाउ इहे अखर चई ऐं असां टीम 14 ॼणनि जी टीम वञी करे हुन जी शादीअ जो सारो कार्य करे ॾिनोसीं बसि उन खां पोइ इंटरनेशनल असांजो शुरू थियो जी जी ऐं बाबा जन जा बहिराणा जिते बि निकिरंदा पोइ हुते सिंधी असांखे गॾिजंदा चवंदा हिते बि खोलियो हुते बि खोलियो बसि पोइ लाल साईं जी महिर ऐं वॾे में वॾी इहा ख़ूबी आहे जो असां सिंधी आहियूं त असांखे हर हिकु हंधि रेड कार्पेट ई मिलंदो आहे जो असांजी सिंधियत ॿोली एॾी ऊची आहे त उनखे बयानु छा कयूं हमेशह कायम रहे ज़िंदा रहे ऐं इन जी आसीस सां ई असीं वधी रहिया आहियूं बिल्कुलु बिल्कुलु इहो विश्वास ताईं रखो था त सची सिंधिया ताईं सचा सिंधी सॾाइबा छाकाणि जो असीं सिंधी आहियूं ई अहिड़ा कामयाब छो जो असीं विश्वासी आहियूं सचार आहियूं ईमानदार आहियूं पंहिंजो कमु जॾहिं करियूं था अविरत थी करियूं था बिल्कुलु कंसिस्टेंटली कयूं था तंहिंजे करे बि कामयाबी पायूं था असांखे ख़ुशी आहे जो तव्हां सिंधी पंहिंजे स्कूल में पढ़णु शुरू कई आहे अॼु हिन मंच ते हिननि सभिनी माण्हुनि जे अॻियां तव्हां इहा ॻाल्हि बि चई आहे त मूंखे पक आहे त ॿिया बि इन ॻाल्हि में उत्साह थी करे इहो कदम ज़रूरु जोड़ींदा ऐं असीं अॻिते वधंदासीं अपोज़िट त 200% थींदव पर उनखे फेस करणो आहे बिल्कुलु ऐं पेरेंट्स 200% मञी वेंदा आख़िर त उहे बि त सिंधी आहिनि अरे भाई सिंधी न पढ़ंदा त केरु पढ़ंदो भैया थोरी पढ़ंदा अंग्रेज थोरी पढ़ंदा असां अंग्रेजनि खे पढ़ण वेंदासीं पर अंग्रेज पढ़ंदा न सही आहे त तई सभई हिन प्रोग्राम में आया सचमुच तव्हां सिंधी संगत जो शान वधायो आहे सिंधी सुञाण प्रोग्राम खे वॾो मान ॾिनो आहे असीं तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं ऐं उमेद अथमि त सिंधी ॿोलीअ में वधाइण में तव्हां सभिनी जो साथ रहंदो ई रहंदो जय झूलेलाल